ख़बर है नज़रन तव्हां सां शेयर कयूं पिया दौलतपुर सफ़न ڀرسان प्राइमरी स्कूल जी इमारत زبون हाली जो शिकार थी वई आहे। ॿारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। गुलाम मुस्तफ़ा जुणेजो जी रिपोर्ट मुताबिक़ दौलतपुर ڀرسان देल लुंडकीअ जे ॻोठ मोहम्मद हयात सेठर जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल इमारत खां महरूम बणिजी वियो आहे। इमारत زبون हाली जो शिकार थी वई आहे। कंहिं बि वक़्तु वॾे धमाके सां किरण जो ख़तरो वधी वियो आहे। इमारत زبون हाल हुअण करे हर वक़्तु छित जा चापुड़ किरण सां ॿार ज़ख़्मी थींदा रहनि था। उस्ताद ऐं 150 खां मथे शागिर्दनि जो साह मुठ में आहे। काफ़ी दांव कूक करण बावजूद तालीम खातो सुॼाग नाहे थियो। स्कूल जे क़दीमी अरसे खां क़ाइम इमारत जी सार संभाल नाहे थी सघी, जंहिं सबबि स्कूल जो उस्ताद मजबूरी ते ड्यूटी करण ते मजबूर आहे। उन वाले सां सहाफ़िनी टीम सां ॻाल्हाईंदे मुक़रर उस्ताद मंज़ूर ॾाहिरीअ जो चवणु आहे त ॻोठ जे नेक मर्दनि ऐं शागिर्दनि जे वालिदेन दाहूं कंदे चयो त असां तालीम खाते जे लाख़्तिरनि खे काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं आहिनि, लेकिन को बि तदारुक नाहे थी सघियो। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी इमारत नए सिर तामीर करे ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। स्कूल वेठो आहे हिन बिल्डिंग जो इहो हशर आहे। तव्हां ॾिसो ही बिल्कुलु ज़बून हालत में आहे। कंहिं बि टाइम ते इमारत किरी सघे थी।